सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। ऐसा जेके भी आहियूं जेकॾहिं सुबुह शाम कुझु वक़्तु वेही उन मालिक जो नाम ध्यानु सिमरन कंदासीं त पोइ हिकु हिकु श्वास असांखे ऑक्सीजन वांगुरु शुद्धि पहुता ताईं मालिक जी रहमत सां भरे ऐं जेको श्वास ॿाहिरि निकिरंदो कार्बन डाइऑक्साइड सॼी नेगेटिव थी निकिरंदी असां सभु गुणनि सां चङाइनि सां भरिजी करे हलंदासीं। तंहिंजे करे असां सभु इंसान पंहिंजे घरनि सां ॾाढो प्यारु कयूं। तंहिंजे करे असां पंहिंजी सोच वीचार खे बहितर सोच खे पॉजिटिविटी ऐं मालिक जी रहमत सां भरियो। छाकाणि घर जो थोरो दुख असां ॾिसी न सघंदा, घर जो थोरो तनाव असांजो सभु ख़ुशियूं नाश करे छॾे ऐं घर जो थोरो सुख असांजा सभु दुख मिटाए छॾे। ऐं सोच असां जेका खाराईंदा आहियूं उहो असांजो ईअं थींदो आहे जेको ऑफिसर हो हिकिड़ी जॻह ते ट्रांसफर थियो, तूं कंहिं ॿिए घर जो खाईंदो न। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो दोस्त हो चवंदो मां रोटी ज़रूरु खा, हू चए न ॿिए घर जो खाईंदो ई न, काॾे वेंदो ई न। चवंदो यार हल मां ज़रूरु घर में रोटी ज़रूरु खाराए। हुनखे रोज़ तमामु घणो चवे, प्यार सां चवे, दोस्ती कई उन हा कयसि। चए तूं चवंदो पिया मां खाईंदो आहियां, लेकिन मां ॿिए घर जो करे खाधो न, पंहिंजे घर जो खाईंदो। वियो दोस्त जे घर, जीअं वेठा रोटी लॻी, जीअं हुन पहिरियों गिराक खयो, खाइण खां पहिरियों दोस्त खे चयो भाभी जी तबियत ठीकु आहे? मुंहिंजो साहब बिल्कुलु सही आहे, कुझु बि कोन्हे। चवंदो यार घर वारी मुंहिंजी आहे, मूंखे पतो आहे बिल्कुलु सही आहे, खिलंदी वेंदी आहे, कुझु बि कोन्हे, मां छा पुछां तुंहिंजी तबियत? चवंदो उनको पुछिया न तबियत आहे कीअं? चयो बिल्कुलु ठीकु आहे, मूंखे नथो लॻे त वञी पुछी आहे। त वियो अंदरि पुछे घर वारी खां, तबियत सही थी? चयो मां दिमाग़ थोरो तनाव आहे, परेशानी आहे, दर्द आहे मथे में। शिव मोटी आयो, चयो तुंहिंजी भाभी खे थोरो मथे में दर्द आहे, टेंशन आहे दिमाग़ ते। तुंहिंजी मूंखे पतो लॻो खिलंदी वेंदी, तोखे कीअं पतो पियो? चयो मां जीअं पहिरियों गिराक खयो मूंखे दिमाग़ में थोरो टेंशन अचणु लॻो, मां सम्झो जंहिं तयारु कई आहे इहो तनाव मां पहुतो आहे। तंहिंजे करे असां जॾहिं घर में रोटी तयारु कयूं त मालिक जो सिमरन नाम जाप लाज़मी रखो ऐं जहिड़ी असांजी सोच हूंदी बसि चोॾहं असां हुनखे खाराईंदासीं। पोइ असांजो पति हुजे, असांजो पिता हुजे, असांजो पुत्र हुजे, असांजी न्याणियूं हुजनि, घर वारा हुजनि, असां कीअं चाहींदासीं त हुनखे क्रोध खारायूं। जेकॾहिं असां घर में क्रोध खाराईंदासीं त मोटी करे क्रोध असांखे मिलंदो की ॿिए खे थोरो मिलंदो, घर तबाह थींदो। तनाव हूंदो, परेशानी असां सभिनी जी हूंदी, कंहिं हिक जी थोरी हूंदी। घर में त असां सभु ईअं हूंदा आहियूं, असां ॾिसंदा आहियूं असां सभु ठीक हुजूं, पर असांजे घर जो कंहिं हिकिड़ो मेंबर हुजे, उहो मालिक रहमत करे उनजो पेर कोई ग़लति हलियो वञे ग़लति पासे, असां ॾिसंदासीं सॼे घर जो सुकून तबाह थी वेंदो आहे, सभु परेशान थी वेंदा। असां ईअं किथे चवंदा आहियूं उनजो मसइलो आहे पाण वञी ॿियारे, लेकिन सॼे घर जो सुकून ख़तमु थी वेंदो। तंहिंजे करे असां पंहिंजे घर खे प्यार ऐं मोहबत सां पालियूं ऐं उन जे साईं चयो इहे ॿ चीज़ूं असांखे लाज़मी रखणु खपे। हिकु रोटी तयारु करण वक़्तु सिमरन ऐं ॿियो सुबुह शाम वेही करे नेम कयो। उहे सभु वेही करे मर्द लेडीज़ सभु वेही करे उहो नेम कंदासीं। उहा शुद्धि ऐं पवित्रता असांखे इन करे खपंदी आहे छाकाणि त असांखे शांती ऐं मालिक जी रहमत खपंदी आहे।